छा थियो डॉक्टर? मूंखे कुछ थियो त कोन्हे न? मुंहिंजो रिपोर्ट करायो ई तो, मूंखे ॾेखार रिपोर्ट में छा आयो आहे। हथ परे कर कुतिया पुट, मारीने आ। छो छा थियो? तोखे कोरोना थी वियो अथई रंडड़ा, हाणे घर बर न वञणु मिलंदई, न त फैमिलीअ खे बि मारीने तूं बड़वा। गब्बर त तुंहिंजा हथ ई कटे छॾिया अथई ठाकुर, हाणे सैनिटाइज़र कीअं लॻाईने तूं? तूं त मरी वेंदे हाणे कोरोना वायरस सां। बड़वी आया चीन वारा खोदड़ी जात, खॾ में वञी पवन, दारू पीअणी बंदि कराए छॾियो अथनि। मां आया पुट, मूंखे बचाए वठ, कोरोना थी वियो आहे। मोदीअ दवा मोकिली अथई, उहा मूंखे ॾे, मूंखे बचाए। हेॾां ॾिस त हे खंघे पे तो, एॾी देर खां छा थियो अथसि? हिनखे कोरोना थियो अथसि? हा, हेॾां थी बि तोखे बि थी वेंदई। सभिनी खे मारीने रंडड़ा, तूं कोन फटी करी। वञो हितां वञो। मूंखे ख़बर आहे कि सोशल डिस्टेंसिंग केतिरी ज़रूरी आहे, पर मुंहिंजे केस में थियो ईअं कि मुंहिंजे घर महिमान आयल हुया ऐं मोदीअ उन ई टाइम ते लॉकडाउन करे छॾियईं। हाणे उहे वञनि नथा घरां, त हाणे मां कयां त छा कयां? असांजे देश में कोरोना ॾाढो वधी वियो आहे, मां संभाले नथो सघां पियो। कोई मूंखे नंढी कटोरीअ में पाणी भरे ॾियो जल्दी, त उन में मां जल्दी डुबी मरां। ॿियो कोई रस्तो त नज़र नथो अचे। केरु आहीं बे तूं? किथां खां आयो आहीं? मां चाइना मां आयो आहियां, कोरोना वायरस आहियां। अबे हली वञ हितां खां, न त पिछवाड़ो गाढ़ो थी वेंदी। चंडाल, चाइना ई मां आयो तपेलो, तपेले में वायरस थकेलो। मां थकेलो कान आहियां। छा छा अथई तो वटि? नूडल्स न खपे, पनीर चिली न खपे, शेजवान राइस न खपे, चाइनीज बेल न खपे, मंचूरियन। मंचूरियन खाइण जी इच्छा त आहे, पर हींअर कोरोना वायरस त हले पियो, त तां भरोसो ई उथी वियो आहे। चाइनीज़ कोरोना वायरस फैलाइण वारा हो कुत्ता हो।